Yes. Yes. वालेकुम सलाम। सही छाला पुछाई खैर लोगो पिया तू केर सही मारे ताने पाणी में आयो हां प्लेस वतवानो आई जोका तो ता में कम हो नंढड़ी पहिरीं ॻाल्हि त तूं घिरियो कीअं आहीं सही दर खुललो ता जो यस मां हलियो आहियां हिकिड़ो मिंट हिते बीह सही दादा को बंद छो था थियो हाणे ॿुधायो कीअं अचणु थियो आहे सही हो कावश अथव कावश खपी कोन्हे सही ॻाल्हि त ॿुधो हिकिड़ो सही ॻाल्हि ॿुधो कावश खपे 2 मिंटनि में ॼाणो मूं वटि असां अंग्रेजी पढ़ंदा आहियूं बाबा तूं हल असां अंग्रेजी पढ़ंदा आहियूं हल हल तुंहिंजी दरवाज़ो खुलियल हुजे ॿिए फेर न अचिजांइ घिरिया थिया पीउ जो घर हुजे सही ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी 2 मिंट ॿुधाए छा आहे साईं 2 मिंट ॾियो मां तव्हां रूम ताईं नहीं थो वञा कावश ॾियो कावश छाजे लाइ घुरिजे साईं 2 मिंट ॾियो त सही तव्हां मोटाए नहीं थो वञा पाणी में रहंदो आहे साईं तूं अहिड़ो मुतबरा तोखे कावश मां ॾियां ऐं तूं मोटाए ॾेई वेंदे हा साईं पंहिंजो मुंहुं ॾिठो अथई पंहिंजी शकल ॾिठी अथई छो साईं छा थियो ॿुधाए कावश छा आहे छा आहे छा आहे साईं हिते वेह वेह हिते हिन हथ में विझा पकड़े वेह हिते अखबार खणी ना आया तो छा मसलो आ बियो तो सही साईं छा आहे हे आकाश हे आकाश हीअ कावश छा मसलो आ हिनखे कावश घुरिजे काविश हा कावश खपे मोत दिमाग खराब है चवे छा तो साईं ॻाल्हि ॿुधो हेॾिया हां ॻाल्हि त ॿुधो साईं मुंहिंजी ॿुधाए साईं मूंखे कावश खपे 2 मिंट में ॾेई वञा कावश घुरिजे साईं ॻाल्हि ॿुधो मार के ॾिस कावश अखबार में चवां विड़ो छो था हां हा कावश अखबार खपे कावश अखबार तूं हिते वठण असां हा कयो हां न साईं असां एडिटर ॾिसो हिते दुकान आहे मूंखे कहिड़ी ख़बर तव्हां इन जो नालो कावश आहे तूं बहाने सां आयो न साईं तूं कावश जो नालो ॿुधी करे हिते आयो हा। आहीं न मां पढ़ंदो आहियां कावश रोज़ पढ़ंदो आहियां तो न नालो काविश आ त मूंखे बि ख़बर न आहे न तव्हांजो हाणे ख़बर न फणेस पूछड़ा कावश खपे अज छटजीस ना निके छटजीस ना मां सोटी खणी ते जा बी ना छॾो पुलिस छॾो पुलिस छॾो पुलिस छॾो पुलिस मार के ॾिस हाणे सुधो थी हाणे गुणते काविश न हाणे न पढ़ंदो हां वधीक सेखत अची वई आ लिखे मूंखे ख़बर नहीं हे त छा स्टाइल लॻल आहे अख़बार जो हा। मां पाणी में रहंदो आहियां अॼु मथां तव्हां कावश पढ़ंदा हुजो कावश पढ़ंदा ज़रूर हूं पर कावश हिन जो नालो आहे हा। तूं कंहिं औरत जो नालो ई कीअं थो वठी बग़ैर तरह जे बग़ैर तरह जे। तोखे शर्म अचे थो? मां बग़ैर थी पढ़ंदो मां कावश न पढ़ंदो कीअं न पढ़ंदे कावश पढ़ंदे हाणे कावश पढ़ंदे पर अख़बार पढ़ंदे मार के ॾिस पढ़ंदे कावश पढ़ंदे